दोस्तों सिंध जो बबर शेर फनकार यकतार चपड़ी जो बेताज बादशाह उस्ताद जलाल चांडियो। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो जे फर्जंद उस्ताद जलाल चांडियो जो कुछ ॻाल्हियूं ॿुधायूं, कुछ वाक़िया ॿुधाया, उहे तव्हांखे ॿुधायूं था। उनके फर्जंद दिलबर जलाल चांडियो ये वाक़िया ॿुधाया आहिनि। उम्मीद ते ही वाक़िया तव्हांखे तमामु घणा पसंदि ईंदा। अगर ही वाक़िया ही उस्ताद जलाल चांडियो जूं ॻाल्हियूं तव्हांखे पसंदि अचनि ऐं दोस्तों वीडियो के लाइक कंदा, चैनल के सब्सक्राइब कंदा ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूर ॾींदा। महिरबानी दोस्तों, अचो ही वीडियो ॾिसूं था। साईं मुंहिंजा हिन वक़्तु असां सां ऑनलाइन आहिनि जलाल चांडियो जा फर्ज़ंद दिलबर जलाल, जेकी पिणु ॻाईंदा आहिनि। दिलबर जलाल तव्हां असां सां गॾु आहियो ऐं अॼु रेडियो पाकिस्तान हैदराबाद मञता पियो ॾिए सिंधी अवामी फनकार जलाल चांडियो खे। त जलाल चांडियो जे हवाले सां ज़ाहिर आहे हू त तव्हांजा बाबा हुआ ऐं तव्हांजा वाल साहब हुआ। तव्हांखे हुन जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं यादि अचनि थियूं? साईं बाबा साईं हिकिड़ो अनमोल तोहफ़ो हो हिकिड़ो पाकिस्तान जो। जी जी असांखे न हर दिल हर इंसान माण्हू खे यादि आहे। जी 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 अच्छा, का अहिड़ी अहम ॻाल्हि जेका यादि ईंदी हुजे तव्हांखे हुनजी? आम ॻाल्हि असांजे लाइ सभु आम ॻाल्हियूं आहिनि, हुनजा यादगार हिकिड़ा वाक़िया आहिनि। हिकिड़ा इहो ख़ुददारी, इहा वॾी ॻाल्हि ख़ुददारी पाण ॿधंदो वतन जूं, या के काफ़ी ग़रीब हिकिड़ा सदा खणींदा असांजे प्रोग्राम ते हल। जी जी माना हुन सां ईअं बिना फीस भलियो वेंदो, हिन जा हज़ार ईअं वाक़िया आहिनि बाबा। बिल्कुलु। अच्छा, घणियूं शादियूं कयाई? 3 शादियूं बाबा। अच्छा, भाइरनि ऐं भेनरनि जो तादाद? 4 भाइर ऐं हिकिड़ी भेण आहे। अच्छा, कीअं जलाल साहब जो रवैयो हूंदो हो तव्हां सां? बाबा तमामु सुठो, तमामु बहितरीन हो, हिकिड़ो बहितरीन इंसान हो, हिकिड़ो दुनिया लाइ भलो, असां लाइ हिकिड़ो वधीक। अच्छा, कॾहिं के कावड़िया हुजनि या कॾहिं कॾहिं घर में इन क़िस्म सां थींदो आहे, ज़ाहिर आहे ज़िंदगी आहे। न वरना कावड़ कान हूंदी आहे। अच्छा जी जी अच्छा, पाण त पढ़ी न सघिया पर माशाअल्लाह हुननि जेका महिनत कई ऐं जेको नालो कमायो उहा त सभिनी खे ख़बर आहे। अव्हांखे पढ़ण जे लाइ हुननि कोशिशूं वरितियूं हुजनि या उत्साहियो हुजे? हा, असां सभिनी खे पढ़ायो बाक़ाइदे। अच्छा, नंढ लाइ पढ़ाई जो शौक़ु हूंदो हो, वरी मैट्रिक असां कई, मूं मैट्रिक कई पाण। जी जी वॾे भाउ BA कई आहे, वरी मैट्रिक कई आहे, ॿिए इंटर कई आहे। या छोकिरा बि ईअं नंढा काफ़ी पढ़नि पिया। जी जी असां वरी उन खां ई मुतासिर थी फील्ड में अची जो वियासीं, बिल्कुलु आगे वेंदा। अच्छा, ऐं तव्हांजो जेको वॾो भाउ आहे कलंदर बख्श, उहो बि ॻाईंदो आहे? कलंदर बख्श ॻाईंदो लॻे मूंखां बाबा ताईं खां पोइ। अच्छा, हाणे हुन मूंखे तयारु करे छॾियो, हाणे मां घटि ॻाईंदो। अच्छा, हाणे पाण कोन थो ॻाए? हा, पाण घटि ॻाईंदो। अच्छा, दिलबर साईं वॾी महिरबानी। दोस्तों मां उम्मीद थो कयां त ही वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगर वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूर ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशा अल्लाह ताला अॻे वीडियो में गॾु।